शदादकोट में PTLF तालके शदादकोट जी इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें उस्ताद इताद पैनल 384 वोट खणी कामयाब थी वियो। शदादकोट में PTLF तालके शदादकोट जी इलेक्शन कमेटी जे चेयरमैन सनाउल्लाह चांडियो, मरकज़ी निगरान मसूद बंभरो ऐं गुलाम असगर मेमण जी निगरानी में थी गुज़री। इलेक्शन बूथ शदादकोट जे खुदाबख्श सुमरो मेन प्राइमरी स्कूल में थी गुज़री, जंहिंमें उस्ताद दोस्त ऐं उस्ताद इताद पैनल में मुक़ाबलो थियो। इलेक्शन कमेटी जे चेयरमैन सनाउल्लाह चांडियो रिज़ल्ट ॿुधाईंदे मजमूई तौर टोटल 635 उस्तादन पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। हिन चयो त उस्ताद इताद पैनल मजमूई तौर 384 वोट खणी कामयाबी माणी आहे, जॾहिं त उस्ताद दोस्त पैनल मजमूई तौर 244 वोट खणी सघिया आहिनि। हिन चयो त 7 वोट ख़ारिज थिया आहिनि। उस्ताद इताद पैनल जे सदर जे उहिदे ते मुमताज़ अली वधो, जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते हफ़ीज़ुल्लाह चांडियो, सीनियर नायब सदर ते हाजी खान सूमरो, डिप्टी जनरल सेक्रेटरी ते गुलाम मुर्तज़ा वधो, मालियात सेक्रेटरी ते अब्दुल करीम जूणेजो, प्रेस सेक्रेटरी ते अब्दुल मालिक बिरोई, ऑफिस सेक्रेटरी ते नसरुल्लाह खोसो, नायब सदर फीमेल ते खालदा मक्सी, जॉइंट सेक्रेटरी ते कमल मुमताज़ भट्टी कामयाब थिया। होॾां उस्ताद दोस्त पैनल जे सदारती उम्मीदवार मुजीब खान मस्तोई, जनरल सेक्रेटरी निसार चांडियो ऐं ॿिया उहिदेदार मैदान में लथल हुआ। होॾां उस्ताद इतिहाद पैनल जी कामयाबी जी ख़ुशी में मेन स्कूल खां रैली कढी दरगाह मियाँ गुलाम सिद्दीक़ ते हाज़िरी भरण गुल निछावर कया।